तला रिपोर्ट मोहम्मद हनीफ मला मूजब ख़बर शेयर कहीं पे एडिशनल डिप्टी कमिश्नर वन काशिफ रज़ा मंगी जी ज़ेर सदारत दरबार हाल में डिस्ट्रिक्ट ह्यूमन राइट्स कमेटी की अहम गॾिजाणी मुनक़िद कई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन काशिफ रज़ा मंगी चयो त आम माण्हुनि खे संदसि हक़नि लाइ मुतलिक़ ॼाण ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेसिताईं माण्हुनि खे पंहिंजनि हक़नि जी ख़बर ई न हूंदी त पोइ इहे पंहिंजनि हक़नि लाइ जदोजहद कीअं करे सघंदा। हिन चयो इंसानी हक़नि जी आगाही लाइ समाजी भलाई वारो खातो ऐं मीडिया अहम किरदारु अदा करे सघनि था। तइलीम खाते जे अमलदारनि खे पिणु हिदायतूं ॾींदे चयो त स्कूल कॉलेजनि में शागिर्दनि खे इंसानी हक़नि मुतलिक़ आगाही ॾिनी वञे। पुलिस खाते खे हिदायतूं ॾींदे चयो त इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी वारनि केसनि में मज़लूम जो भरपूर साथ ॾींदे इंसाफ़ जी फराहमी लाइ हर मुमकिन कोशिश कई वञे। बार एसोसिएशन जे अॻवान खे मशवरो ॾिनो त इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी वारनि केसनि में फरियादी खे बार एसोसिएशन तरफ़ां मुकमल सहकार कयो वञे। एडिशनल डिप्टी कमिश्नर वन काशिफ रज़ा मंगी उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त सभई इदारा गॾिजी कमु कनि त जीअं माशरे में इंसानी हक़नि जी भनकड़ी खे रोके सघिजे। उन मौके ते बदीन प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी अब्दुल शकूर मेमण चयो त माण्हुनि खे आगाही ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे। उन लाइ माल पिड़ियूं सब्ज़ी फ्रूट मंडियूं ऐं ॿिया इज्तिमा जिथे माण्हू वॾे अंग में हुजनि उते पंफलेट ज़रिए आगाही ॾेई सघिजे थी।